भाउरनि ऐं भेनरुनि खे ख़ुशामदीद चवां थो। पहिरियों भेरो अव्हां सां सिधो सो मुखातिब पियो थियां। अॼु ॻाल्हि ॿोल थींदी कचहरी कबी। कचहरीअ जो मौज़ू इहो हूंदो त तव्हां सां उहे ॻाल्हियूं कजनि जेकी तव्हां ॼाणणु चाहियो। मुंहिंजो चैनल जेको आहे सो सिंध जे तारीख़ ते आहे। सिंध जी तारीख़, जाग्राफी, सियासी समाजी सूरत हाल, सिंध जूं जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जो किरदारु, उन्हनि जो कमु, उन्हनि जूं क़ुर्बानियूं, इहे सभु शयूं हिन चैनल रस्ते तव्हांखे ॿुधायूं। हिन चैनल रस्ते पंहिंजी कोशिशि आहे त सिंध जी सही सची तारीख़ तव्हां सां शेयर कजे वञिजे। इन हवाले सां मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो तव्हां जेके दोस्त आहियो उहे तमामु घणो हिन चैनल में दिलचस्पी वठो पिया, मूंखे मोहबतूं ॾियो पिया ऐं मशवरा ॾियो पिया। इहो ई सबबु आहे जो पंहिंजो सफ़र तेज़ीअ सां जारी आहे। पाण पंहिंजी मंज़िल तरफ़ वधूं पिया, पंहिंजो टारगेट अचीव करण जी कोशिशि कयूं। दोस्तनि खे मां ॿुधायां त जॾहिं मूं ही चैनल शुरू कयो, मुंहिंजो मक़सदु इहो हो त हिते का बि जेका अहिड़ी ॻाल्हि न कबी जेका लबारबाज़ी हुजे, अजाई ॻाल्हि हुजे, इंटरटेनमेंट जे हवाले सां हुजे। इहे इंटरटेनमेंट इहे सभु शयूं खोड़ चैनल मौजूदु आहिनि। ही हिकिड़ो संजीदा चैनल आहे, संजीदा माण्हुनि जो चैनल आहे ऐं मुंहिंजा जेके पहिरियां 1000 सब्सक्राइबर हुया उहे 2 महीननि में 7,500 सब्सक्राइबर थी चुका आहिनि। इहा मुंहिंजे चैनल जी तमामु वॾी कामयाबी आहे त दोस्त माना काफ़ी उनखे चाहिनि पिया, मशवरा पिया ॾियनि। बहितरीनु ईअं पंहिंजो चैनल सम्झी मशवरा पिया ॾियनि। इन करे अॼु ज़रूरी हुयो त अव्हां सां सिधो मुखातिब थिजे। ही दोस्त जेके हींअर जॉइन करे चुका आहिनि उन्हनि खे सभिनी खे मां सलाम कयां थो। वहीद सिद्धी आहे, उनखे मां सलाम कयां थो। ॿिया दोस्त आहिनि जेके पंहिंजो जेको आहे सो हू जेके हिते मैसेज लिखंदा चैट ते त मूंखे ख़बर पवंदी त केरु केरु मूं सां हींअर गॾु आहिनि। त अॼु मां सिर्फ़ु तव्हांखे पाण बाबति ॿुधाईंदुसि, छो जो काफ़ी दोस्तनि सुवाल पे कया साईं तव्हां पाण केरु आहियो, छा कंदा आहियो, हे कमु कीअं पिया कयो, छा तव्हां टीम आहे? बाबा का टीम कान्हे पाण वटि, पाण अकेलो माण्हू आहियां। मां अकेलो माण्हू आहियां, अकेले सिर इहो कमु करे रहियो आहियां। मां तव्हांखे ॿुधायां त मां गुज़िरियल 30 सालनि खां सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ करे रहियो आहियां। 30 साल। हींअर असांजो दोस्त आहे वहीद सिंधीअ खां पोइ वरी पाकिस्तानी मामा आहे, हुन असांखे जेको आहे सो जॉइन कयो आहे, हुनखे मां भलीकार कयां थो। त मां ॻाल्हि पिया कई त मां गुज़िरियल 30 सालनि खां सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ करे रहियो आहियां। ऐं इहा तहक़ीक़ ईअं न आहे जीअं माज़ीअ में थी ॿुधल सुधल ॻाल्हियूं, हवाई तवाई ॻाल्हियूं न। सभु ॻाल्हियूं, सभु जेका बि आहे सबूतनि सां ॻाल्हि थींदी। दुनिया सबूतनि सां जेका ॻाल्हि थिए थी उनखे तस्लीम करे थी। तव्हांजो अजायो सजायो जेका असां लबाड़बाज़ी खे केरु क़बूल न कंदो। छाजे करे जॾहिं तव्हां लबाड़बाज़ी कंदव त उनखे दुनिया छो तस्लीम कंदी? मां जेको आहियां तव्हांजे साम्हूं आहियां, तव्हां मुंहिंजे साम्हूं आहियो। असां हिक ॿिए सां गॾिजी करे ही सफ़र कयूं पिया। पंहिंजी ॻाल्हि इहा पई थिए त भई 30 सालनि खां मूं सिंध जी तारीख़ ते, तहज़ीब ते तहक़ीक़ कई आहे। ऐं मां गुज़िरियल 35 खां 40 सालनि खां सहाफ़त सां लाॻापियल आहियां। सहाफ़त सां ईअं त मां इंतिहाई अहम पोस्टुनि ते रहियो आहियां, मुख़्तलिफ़ अख़बारुनि जे अहम पोस्टूं, एडिटर ऐं न्यूज़ एडिटर 40 सालनि खां। कराची जूं वॾियूं वॾियूं अख़बारूं, सिंधी अख़बारूं जेके आहिनि उन्हनि में मां एडिटर रहियो आहियां, न्यूज़ एडिटर रहियो आहियां, पब्लिशर रहियो आहियां। अहिड़े नमूने सां मुंहिंजा काफ़ी किताब छपियल आहिनि।
अरिड़हं किताब, घटि में घटि 18 किताब जेके आहिनि से छपियल आहिनि, जिन में काफ़ी किताब हींअर मार्केट में मौजूदु न आहिनि ऐं कुझु जेके गुज़िरियल साल शाया थिया आहिनि उहे तव्हांखे मार्केट में मिली सघनि था। उन बाबति मां तव्हांखे ॿुधायां थो त उहे कहिड़ा किताब आहिनि जेकी तव्हां सां मां वठण थो घुरां। त तव्हांखे जेकॾहिं हू बाबति वधीक मालूमात घुर्बल आहे त तव्हां सिर्फ़ु सर्च कयो रुख सिंधी लिखी गूगल ते या ॿियो जेका बि सर्च इंजन आहे दुनिया जी, उन ते लिखो रुख सिंधी, सिर्फ़ु तव्हांखे सभु कुझु अची वेंदो। मुंहिंजा किताब, मुंहिंजा मज़मून, मुंहिंजा जेके व्लॉग्स आहिनि, वीडियोज़ आहिनि, उहे सभु तव्हांजे आॾो अची वेंदियूं। उन मां तव्हांखे ख़बर पवंदी त हीउ सॼो जेको आहे सो तहक़ीक़ी कमु आहे। तव्हांखे किताबनि बाबति ॿुधायो पिए त मुंहिंजा काफ़ी किताब जेके छपियल आहिनि हिन में तव्हांखे ॾेखारींदो भला, जेके मार्केट में मौजूदु आहिनि तव्हां उहे ख़रीद करे पढ़ी सघो था। उन्हनि में सभु ॻाल्हियूं जेके बि आहे उहो रेफरेंस आहे। जदीद जेका तहक़ीक़ दुनिया में थी आहे, मूं उनखे बुनियादु बणायो आहे। इहो न आहे त जेको आहे सो ॿुधी सुधी या अख़बारी कालमनि जो या अख़बारी ख़बर जे बुनियाद ते पाण लिखी छॾियो न। सभु ॻाल्हि सबूतनि सां, छो जो दुनिया सबूतनि खे तस्लीम करे थी। तव्हांजा रेफरेंस तव्हां वटि हूंदो त हू चवंदा त भई ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां मुंहिंजा जेके किताब छपियल आहिनि ताज़ो, हीअ तव्हांखे किताब ॾेखारींदो हलां। हीअ आहे सिंधू सभ्यता जे अवसर। हीअ सिंधू सभ्यता जे अवसर किताब आहे। हीअ किताब गुज़िरियल साल शाया थियो आहे। हिन किताब में सिंधू माथिरी जी तहज़ीब बाबति मुकमिल ॼाण मौजूदु आहे त हीअ तहज़ीब कीअं उसरी, हिन धरतीअ जो वजूद कीअं थियो, ही दरिया, ही जबल, उन्हनि जी तारीख़, माना जियालॉजी, आर्कियालॉजी, जियालॉजी या जेको बि इल्म आहिनि तहज़ीब सां तारीख़ जे हवाले सां लाॻापियल, ही इंतिहाई जेको आहे सो तहक़ीक़ी कमु आहे, जेको हींअर काफ़ी जेको आहे सिंध में हिनखे बहितर मोट मिली आहे। ही ताज़ो किताब छपियल आहे। तव्हां ही किताब मार्केट मां हासिल करे सघो था, सिंधू सभ्यता जे अवसर। अहिड़े नमूने तव्हांखे हिकिड़ो ॿियो किताब जेको गुज़िरियल साल मुंहिंजो शाया थियो आहे, उहो आहे सिंधू सभ्यता आर्यन ऐं दरावड़नि वारो मफ़रूज़। हीउ वॾो बहस आहे त चवनि था बाबा ही तहज़ीब जेका आहे तव्हां हीअ सिंधियुनि जी तहज़ीब न आहे, दरावड़नि जी आहे। मूं हिते हिन किताब में दलीलनि सां, साइंसी सबूतनि सां इन ॻाल्हि खे रद्द कयो आहे त ही दरावड़नि जी तहज़ीब, भई दरावड़ी तहज़ीब न आहे, ही हितां जे माण्हुनि जी तहज़ीब आहे। ही किताब जेको आहे सो 400 रुपयनि जो आहे ऐं मार्केट में मौजूदु आहे। अॻियो जेको पहिरियां किताब ॾेखारियो उनजी क़ीमत बि 400 रुपया हुई, उहो बि मार्केट में मौजूदु आहे। अहिड़े नमूने हिकिड़ो ॿियो किताब आहे सिंधू सभ्यता जा क़दीम बाग़। सिंधू सभ्यता जा क़दीम बाग़, हीउ किताब जेको आहे सो मुंहिंजो हिन ते बैग ते मुंहिंजो जेको आहे तरफ़ ॾिनल आहे। हीउ किताब बि मार्केट में मौजूदु आहे। ही 350 रुपया हिन जी क़ीमत आहे। हिन में आहे त सिंधू सभ्यता जा बाग़, माना हड़प्पा, मुंहं जो दड़ो ऐं महरगढ़, लोथल, सिंध, मौजूदा सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं जेके भारतीय रियासतूं जेके सिंध सां लाॻापियल, सरहद सां लाॻापियल आहिनि ऐं सिंधू सभ्यता जे दौर में सिंधू सभ्यता जे सरहदुनि में शामिल हुयूं, उन सभिनी बाग़नि जो हिन में ज़िक्र आहे। हीउ तमामु वॾो तहक़ीक़ी कमु आहे जेको तहक़ीक़ी हवाले सां इंतिहाई क़बूल कयो आहे किताब, ऐं तमामु घणो मूंखे हिन ते दोस्तनि एप्रिशिएट कयो आहे। अहिड़े नमूने हिकिड़ो ॿियो किताबु आहे, हीउ इंतिहाई अहम किताबु आहे क़ौमी आज़ादी जूं तहरीकूं। हाणे हिन किताब में इहा ॻाल्हि आहे त भई क़ौमूं कीअं जुड़ंदियूं आहिनि, क़ौमूं कीअं जुड़ंदियूं आहिनि। हिन जे पोइ मुंहिंजे किताबनि जा जेके टाइटल ॾिनल आहिनि, जेके पहिरियां छपिया आहिनि, हिन किताब में इहो आहे त भई क़ौमूं कीअं जुड़ंदियूं आहिनि। हाणे क़ौमूं, बिरादरियूं, कबीला, क़ौमियतूं अॻिते हली क़ौमुनि जी शिकिल इख़्तियार कीअं कंदियूं आहिनि, इन बाबति हिन किताब में मालूमात मौजूदु आहे। हीअ बि किताब मार्केट में मौजूदु आहे, क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं। अहिड़े नमूने सां ही आहे काज़ी फैज़ मोहम्मद। काज़ी फैज़ मोहम्मद ते मुंहिंजो लिखियल किताबु आहे, हुनजी सवाना आहे। ही किताब हिन वक़्तु मार्केट में मौजूदु न आहे। ही किताब काफ़ी कुझु साल अॻु छपियो हो, जेकॾहिं हींअर छपियो त हिन जी 400 खां 500 रुपया क़ीमत हूंदी। ही बि हिकिड़ो तहक़ीक़ी किताबु आहे। हिन में पाकिस्तान ठहण खां अॻु ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ जी तारीख़ आहे।
ही काज़ी फैज़ मोहम्मद जेको अवामी लीग में रहियो, शेख मुजीब रहमान सां अवामी लीग में रहियो, हिन जूं तमामु वॾियूं कुर्बानियूं हुन ऐं हारी तहरीक जो अॻुवाण रहियो, इत्तलाबी अॻुवाण हुयो। उन बाबति ही पहिरियों भेरो जेका हुनजी सवान तहक़ीक़ी ऐं बुनियादनि ते शाया थी आहे, उहो जो किताबु आहे जेको हींअर मार्केट में मौजूदु आहे। अहिड़े नमूने पाकिस्तान तूफ़ान जे घेरे में ही शहीद बेनज़ीर भुट्ट जो किताबु जंहिंजो मूं तर्जुमो कयो कुझु वक़्तु अॻु, ही बि 4-5 साल अॻु छपियो आहे ऐं हिन वक़्तु मार्केट में मौजूदु न आहे। हिन किताब में शहीद बेनज़ीर भुट्टो जेको आहे सो जनरल ज़िया जे मार्शल दौरान जेके जनरलनि जो जमहूरियत खे, जमहूरी हुकूमत खे डराइण, उन खां पोइ जमहूरियत जी रस्ता रोक लाइ जेको कुझु हुयो उन बाबति मोहतरमा जो हिन में सॼो मौक़िफ़ ॾिनल। ही इंतिहाई अहम किताबु आहे त जनरल ज़िया जे आमिरत ख़िलाफ़ ही किताबु हिकिड़ो दस्तावेज़ आहे। ही किताबु हिन वक़्तु मौजूदु न आहे मार्केट में। त अहिड़े नमूने मुंहिंजा अला किताब छपियल आहिनि ऐं मुंहिंजी जेका हींअर जेका पाण ही जेका ॻाल्हि ॿोल पिया कयूं ज़ातियुनि ते, बिरादरियुनि ते, सिंध जे शख़्सियतुनि ते, इहा सॼी जेका ॻाल्हि ॿोल आहे सा सबूतनि सां आहे। ईअं न आहे त मां जेको आहे सो ॿुधी सुधी ॻाल्हि ते कयां। हाणे ही जीअं मूं विलास शुरू कया आहिनि ख़ासि करे ज़ातियुनि ते, त दोस्तनि जी दिलचस्पी वधी आहे। हर को माण्हू पंहिंजी ज़ात बाबति ॼाणण थो घुरे, भई मां केरु आहियां, मुंहिंजा वॾा केरु हुया। पोइ छा थो थिए त दोस्त फरमाइश था कनि, साईं असांजी ज़ात रहिजी वई, साईं असांजी ज़ात तव्हां जेको आहे सो मालूमात नथा ॾियो, विलाग नथा कयो। पोइ हू कावड़ बाहिनि मैसेजनि में ऐं उन खां पोइ हाणे हुननि खे मां ॿुधायां त असुल छा आहे त एतिरियूं वॾियूं फरमाइशूं ईंदियूं आहिनि, एतिरियूं काफ़ी कुझु पुछो वेंदो आहे जो सभु कुझु मैसेजनि में जवाबु ॾियणु मुमकिन ई न आहे, या इन्हनि सभिनी बिरादरियुनि ते हिकु वक़्तु सॼी ॼाण मुहैया करे छॾणु वस में ई न आहे। ही हिकिड़ो सिलसिलो आहे, रोज़ हिकिड़े ॿिनि ज़ातियुनि ते, 3 ज़ातियुनि ते पाण सिलसिलेवार था कयूं, अल्फ़ाबेट जे तरतीब सां, अलफ़बेट जे तरतीब सां, ऐं विच विच में वरी कुझु आम जेके बिरादरियूं आहिनि, आम ज़ातियूं आहिनि, उन्हनि ते वरी पाण जेको आहे सो अलॻि ॿिए विला कयूं पिया। पोइ दोस्त कावड़ बाहिनि, साईं जेको आहे सो तव्हां जेको आहे असांजी ज़ात जो ज़िक्र नथा कयो, सभिनी ज़ातियुनि जो ज़िक्र थींदो। हींअर असांजो हिदायतुल्लाह साहिबु आहे, उहे खे सलाम मूंखे कंहिंखे, मां हुनखे सलाम कयां थो, हिदायतुल्लाह साहिबु तव्हांखे सलाम हुजे, वहीद सिंधी तव्हांखे सलाम हुजे, पाकिस्तानी मामा तव्हांखे सलाम हुजे, तव्हां जेको दोस्त हिन ॻाल्हि ॿोल में शामिल थींदा पिया वञनि, उन सभिनी खे सलाम हुजे जेके ॾिसनि पिया। हाणे छा त ही ज़ातियुनि जो जेको विलास आहिनि, इहो तमामु घणो अरसो हलंदो आहे। सिंध में हज़ारे ज़ातियूं आहिनि ऐं हिकु हिकु जेका ज़ात आहे वरी उनजा पाड़ा आहिनि, नुखूं आहिनि, शाखूं आहिनि। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त मां जंहिं ॻोठ में रहंदो हुउसि, उते हिकिड़ी ज़ात जा माण्हू रहंदा हुया, टे भाइर हुया। हाणे हिकिड़े जी ज़ात हिकिड़ी हुई। ॿिए ॾींहं ते ॿिए जेको हो ख़ान मोहम्मद जो जेको पुटु हो, उन पाण खे पहिरीं ज़ात जेका असुली ज़ात हुअसि उहा छॾे ख़ान पुट सॾाइण शुरू कई। हाणे हिकिड़ी ज़ात ठही वई, अॼु बि ख़ान पुट था सॾाइनि। अहिड़े नमूने वरी हिकिड़ो फाज़ल भरिसां हुनजो जेको ॿियो भाउ हो, उहो हो फाज़ल जो औलाद। उन्हनि वरी उनजे पोटनि वरी पाण खे फाज़लानी सॾाइण शुरू कयो। माना हिकिड़ी ज़ात मां राति पेट में चंद ॾींहंनि में 3 ज़ातियूं जुड़ी वयूं, माना 2 ॿियूं जुड़ी वयूं। ख़ान पुटरा, ख़ान जा जेके हुया औलाद उहो ख़ान पुटरा थी विया, ऐं फाज़ल जो औलाद हुए फाज़लानी थी विया। अॼु बि सॾाइनि था, हुननि जी पुराणी ज़ात कंहिंखे बि यादि कान्हे। माना ज़ातियूं ईअं जुड़ंदियूं आहिनि। त ही को इल्हामी ॻाल्हि कान्हे का त भई मथां को ज़ातियूं मथां लही ईंदियूं, या जेको ॿारु ॼमंदो आहे त उनखे ज़ात पाण सां खयूं ईंदो आहे, शुजरो पाण सां खईंदा, ईअं न हूंदो आहे। साॻे क़िस्म जूं साॻे नालनि वारियूं ज़ातियूं वरी मुख़्तलिफ़ पाड़नि में अलॻि अलॻि आहिनि। हाणे हिकिड़े पाड़े में जेकॾहिं जेको आहे हिकिड़ी ज़ात आहे, त उहा साॻी ज़ात वरी ॿी ज़ात जो जेको आहे उनजो बि पाड़ो आहे। पोइ माण्हू चवंदा आहिनि हे त जेको आहे फलाणा आहिनि, हे त जेको आहे ॼामोट आहिनि, ही समाट आहिनि, ही जेको आहे सो पठाण आहिनि, ही साॻियो कीअं थियो? पोइ इन में मुंझी पवंदा आहिनि त भला इहे पाड़ा जेके आहिनि साॻियनि नालनि सां हूंदा आहिनि। उन ते जज़्बाती थियणु न घुरिजे। काफ़ी दोस्त जज़्बाती थींदा आहिनि, इहे जज़्बात जी ॻाल्हि न आहे।
ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त क़ौमूं जॾहिं जुड़ंदियूं आहिनि, क़ौमूं जॾहिं तश्कील वठंदियूं आहिनि त उहे क़ौमूं जेके नंढड़ा ग्रुप हूंदा आहिनि, गुरू हूंदा आहिनि, नस्ली या लिसानी गुरू हूंदा आहिनि, उहे उन्हनि में ज़िम थी वेंदा आहिनि। तारीख़ जे वहकिरे हेठि उहे ज़िम थी वेंदा आहिनि, पंहिंजी सुञाणप उन क़ौम जी सुञाणप में ज़िम करे छॾींदा आहिनि। इहो हज़ार सालनि ऐं सवे सालनि जो सफ़र आहे। हिकिड़ा माण्हू 500 साल अॻु आया, हमले वारनि सां आया, वरी छा थो थिए त उहे माण्हू जेके आहिनि हिते रही पिया, हमले वारनि जूं फ़ौजूं त वापसि हली वयूं, पर उन्हनि सां जेके ॿिया माण्हू गॾु आया उहे हिते राज इख़्तियार कनि। 100 सालनि खां पोइ हिन धरती जा फर्ज़ंद थी विया। त हाणे असां ईअं नथा चऊं साईं हीउ जेको समाट माना आहे त हिन करे सिंधी न आहे, साईं हीउ जेको आहे सो ॼामोट न आहे इन करे सिंधी न आहे, हीउ सूमर जो पुटु न आहे इन करे सिंधी न आहे। त जेको जितां आयो आहे, कॾहिं बि आयो आहे, जॾहिं क़ौमूं जुड़ंदियूं त उहे सभु उन में शामिल थी वेंदियूं। नंढड़ा नंढड़ा जेके लिसानी गुरू हूंदा आहिनि, घरनि में हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, ॿाहिरि अक्सरती जेका ॿोली हूंदी आहे उहा ई राज कंदी आहे। अक्सरती ॿोली क़ौमी ॿोली जी शिकिल इख़्तियार कंदी आहे। नंढड़ियूं घरनि में माण्हू जेकॾहिं सराइकी थो ॻाल्हाए त ॿाहिरि सिंधी आहे, घर में बलोची थो ॻाल्हाए त ॿाहिरि सिंधी थो ॻाल्हाए, त इन करे हुनजी क़ौमी ज़बान, क़ौमी सुञाणप सिंधी थी वई। बाक़ी हुनजी नस्ली या लिसानी सुञाणप कहिड़ी बि हुजे, उहे माण्हू उन क़ौम जो हिसो आहिनि। ई माण्हुनि खे धार करे नथो सघे। मिसाल मां जेकॾहिं कंहिं आगा ते कंहिं पठाण ते ॻाल्हायां थो त उहे पठाण सदियुनि खां हिते रहंदड़ आहिनि। अहिड़े नमूने सां मां जॾहिं बलोचनि खे पंहिंजो सिंधी क़ौम जो हिसो थो करार ॾियां त उहे सदियुनि खां बलोच सिंध में रहंदड़ आहिनि, सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था। हाणे सैयद मोहम्मद बिन क़ासिम सां जेके सैयद आया, मोहम्मद बिन क़ासिम जी फ़ौजूं त हली वयूं, कुझु 100 सालनि खां पोइ हुकूमत करे हली वयूं, पर जेके हुननि जा पोइरा हिते रहिजी पिया, अॼु सिंध जा हुकुमरान बणिया वेठा आहिनि। सैयद सिंध जा हुकुमरान हमेशह तक़रीबन सैयद ई सिंध जा हुकुमरान आहिनि, पर उहे हाणे सिंधी। असां ईअं नथा चऊं त साईं इहे अरब आहिनि, बाबा अरब हुया, उहे जॾहिं हिते आया, हिते 100 सालनि खां पोइ उहे सिंधी बणिजी। अहिड़े नमूने जेके असांजी भरवारियूं रियासतूं आहिनि, गुजरात, कच्छ, काठियावाड़, पंजाब, इहे सभु हिकु इलाइक़ो आहे। उन्हनि में साॻियूं ज़ातियूं, साॻियूं बिरादरियूं रहंदड़ आहिनि। मां कंहिं ज़ात जो ज़िक्र कंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं हे त पंजाबी आहे। अरे बाबा, इहो पंजाब कश्मीर खां, जितां खां सिंधू नदी निकिरे थी, जिते ख़तमु थिए थी केटी बंदर वटि, इहो सॼो इलाइक़ो हिकु आहे। तहज़ीबी सक़ाफ़ती तौर ते हिकिड़ो इलाइक़ो आहे, उहे साॻियूं ज़ातियूं रहनि थियूं। शीना जेका ॿोली आहे उहा सिंधी ॿोलीअ जी भेण मां चइजे, धीउ चइजे, या माइटाणी सोट मासात आहे। पंजाबी, सराइकी, इहे सभु ॿोलियूं पाण जो पाण में हिकु कुटुंब जूं ॿोलियूं आहिनि। गुजराती आहे, कच्छी आहे, काठियावाड़ी आहे, सभु हिकिड़े कुटुंब जूं ॿोलियूं आहिनि। इहे सभु ज़ातियूं जेको आहिनि सो सरहद जे पार बि आहिनि, हेॾां बि आहिनि, होॾां बि आहिनि। इन करे उन्हनि खे जुदा करे नथो सघे। अहिड़े नमूने सां जॾहिं क़ौमूं जुड़नि थियूं त उहे क़ौमूं मुख़्तलिफ़ क़बीलनि ऐं कुटुंबनि खे पंहिंजी क़ौमी धारा में आणनि थियूं। उहे माण्हू पंहिंजी सॼी सुञाणप हुननि जी कहिड़ी बि हुजे, घरनि में कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि, पर हू उन क़ौम जो हिसो बणिजी था वञनि। जदीद दौर में क़ौमुनि जी वसफ़ इहा आहे, नस्लुनि न आहे। ही नस्ल जी असीं ॻाल्हि नथा कयूं, इहा नस्ल परस्ती चइबी। सही फलाणो जेको आहे पंजाब मां आयो हो, सही लोधी फलाणे हंधा आयो, ही आगा फलाणे हंधा आयो, तरीन फलाणे हंधा आयो, ही लगारी फलाणे हंधा आयो, त इहे सिंधी कीअं त बाबा, इहे सभु सिंधी। असां नस्ल परस्त न आहियूं, असां वतन दोस्त आहियूं।